Good morning, friends. Happy Sindhi Cultural Day. I'm live from London. जो सिंध में छा बल्कि पूरी दुनिया में हिकु ईद जी ॾींहुं मल्हायो वञे पियो. सो मौक़े जी मुनासिबत सां मूं चयो त छो न अॼु लाइव अची करे तव्हांखे विशिस ॾियां. ऐं पहिरियों सोचियो त अचां वञी घर में ई वेही करे रिकॉर्ड करे ऐं पोइ तव्हांखे पैगाम मोकिलियां, विशिस कयां. पर वॉक बि करिणो हो, रनिंग बि करणी हुई. हे मुंहिंजो पार्क आहे, लोकल पार्क आहे. हे मुंहिंजी एरिया आहे, ॾाढो बहितरीनु पार्क आहे. माण्हू हिते रनिंग कंदा आहिनि, वॉक कंदा आहिनि. समुचो ऐं ॿियो मौसम तमामु सुठी हुई ऐं सुठी इन लिहाज़ खां जो थधि त आहे पंहिंजे लिहाज़ खां. मुंहिंजा त सफ़ा फ्रीज़िंग थी विया आहिनि, पर सनी आहे, कोल्ड ऐं क्रिस्पी जेके चइबी आहे वेदर, उहा वेदर आहे ऐं साफ़ वेदर आहे. सो मुंहिंजो मौक़े मुनासिबत सां तव्हां दोस्तनि खे आगाह बि कजे. एनीवे, सो उमेदु अथमि त तव्हां सभु ख़ुशि ऐं आबाद हूंदा ऐं पंहिंजनि ॿारनि बचनि सभिनी सां अजरक ऐं टोपियूं ऐं पटका पाए करे फ़ख़ुर सां पंहिंजी सिंध ऐं सिंधी कल्चर ते नाज़ कंदा. वेंदे वेंदे मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त जहिड़े तरीक़े सां असां सॼी दुनिया में पंहिंजो पाण खे जिते बि आहियूं मल्हायूं था हे ॾींहुं लखनि करोड़नि जी तादाद में, अहिड़े तरीक़े सां असां ॿिनि ॻाल्हियुनि ते बि थोरो ध्यानु ॾियूं. ख़ासि तौर ते जेके असांजा शहर आहिनि, ॻोठ आहिनि, उन्हनि में जेका गंदगी आहे, उन्हनि में जेकी बीमारियूं थियूं अचनि पियूं, उन्हनि ते बि थोरो ध्यानु ॾियूं. उन्हनि ते बि जेको आहे सो थोरो वॉच आउट कयूं शयुनि खे, त उहे माण्हू केरु आहिनि जेके हिन जा रिस्पॉन्सिबल आहिनि, या असां पाण आहियूं. छो था कयूं त गंदगी खे थोरो असां साफ़ु कयूं पाण, छो त हिन सां बीमारियूं थियूं फैलिजनि. तालीम ते ध्यानु ॾिजे ऐं पुख़्तो अज़म कजे त ॿारनि खे पढ़ाइजे. ऐं टी जेका इम्पॉर्टेंट शइ आहे उहा आहे सिहत, हेल्थ जो जेके इशूज़ आहिनि. छो त हेल्थ सिहत आहे त सभु कुझु आहे. हाणे सिहत में सिंध जी अस्पतालुनि जी तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे. सो हाणे सिंध जी जेके अस्पतालूं आहिनि उहे तबाह बर्बाद लॻी पियूं आहिनि ऐं केरु थो इहो करप्शन करे. छो था ईअं कनि? पंहिंजा सिंधी आहिनि जेके कनि था न. सो उन्हनि खे थोरी तंबीह कजे, उन्हनि लाइ थोरी स्ट्रगल करणी पवंदी, अखियूं खोलणियूं पवंदियूं. इहे सभु असांजूं पंहिंजूं शयूं आहिनि. त जॾहिं असां रहूं था सिंध में ऐं माण्हू ॾिसो हेपेटाइटिस जे करे केतिरा मरी था वञनि असांजा. बुख में जेको आहे सो हिन में पेट जी बीमारियुनि जे करे थर में केतिरा एक्सक्यूज़ मी नंढा ॿार मरी था वञनि. ऐं ॿियो मुसीबत इहा आहे त असांजा जेके मसीहा डॉक्टर आहिनि, सभु त न आहिनि, अहिड़ा सुठा डॉक्टर बि आहिनि, पर हाणे डॉक्टरनि खे बि सोचणु घुरिजे. ड्यूटियूं वठनि था, पोइ ॿारहड़ी में वञनि कोन था, मुफ़्त जूं पघारूं खणनि था. मास्तर वञनि था, ॿारनि लाइ पघारूं खणनि था, ॿार पढ़ाइनि कोन था सही तरीक़े सां. ऐं रिश्वतखोरी, करप्शन, इन्हनि ॻाल्हियुनि ते बि ध्यानु ॾिजे. जहिड़े तरीक़े सां असां पंहिंजो पाण खे मल्हायो आहे न, ऐं सिंधी सकाफ़त में पंहिंजो पाण खे हिकिड़ो पुरज़म थी करे ऐं हिकिड़ो फ़ख़ुर सां ॻाल्हाईंदा कयूं त असां आहियूं, ऐं फ़ख़ुर सां अजरक ऐं टोपी पाए करे हिन ॾींहं ते असां झूमरूं ऐं नाच कयूं था, ख़ुशियूं मल्हायूं था. अहिड़े तरीक़े सां असांजा जेके ॿिया बुनियादी जेके मसइला आहिनि उन्हनि खे बि न विसारणु घुरिजे. सो उमेदु अथमि त हिन ते अमल ज़रूरु थींदो ऐं बिल्कुलु थींदो. ऐं 100% मां ॾाढो ऑप्टिमिस्टिक आहियां शयुनि में. छो त हीअ जेके शयूं आहिनि जंहिंमें असां सिंधी अजरक टोपी पायूं था फ़ख़ुर सां, इहे मुंहिंजे ख़्याल में 10-12 साल 15 साल अॻु में एॾो ट्रेंड कोन हूंदो. ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु कंदुसि हिन ॻाल्हि में त
असांजा बल्कि मुंहिंजा बि सभई इख़्तिलाफ़ थी सघनि था अली काज़ी साहिब सां, पर हिन माण्हू जेको इहो विजन ॾिनो आहे न, ॾिसो हिकिड़ो विजन ॾिनई त बाबा हीउ जेको मसइलो थियो इहो ज़रदारी साहिब सां जेको थियो प्रॉब्लम, इन जे करे जेको सिंधी माण्हुनि जेको पंहिंजी रिएक्शन ॾेखारियो ऐं हिन हिकिड़ो विजन ॾिनो, हिन हिकिड़ी ॻाल्हि कई। असां हज़ार इख़्तिलाफ़ करे सघूं था अली काज़ी साहिब सां, पर हिकिड़ो विजन त ॾिनई न, ठीकु आहे, ऐं इख़्तिलाफ़ करे सघूं था ऐं कंदासीं बि, ठीकु आहे न, पर हिन माण्हुनि जो विजन ॾिनो त हिनखे एप्रिशिएट करणु घुरिजे। सो अली काज़ी साहिब थैंक यू वेरी मच, ऐं उमेदु अथमि त अहिड़े तरीक़े सां असां सिंध आबाद रहंदी ऐं ख़ुशि रहंदासीं। पर हाणे एतिरो आहे जो बसि जेकी मूं ॻाल्हियूं कयूं शुरू में, त इहे जेके सिहत जो मसइलो, सफ़ाई सुथराई जो मसइलो, एजुकेशन जो मसइलो, इन्हनि शयुनि ते थोरो असांखे ध्यानु ॾियणो पवंदो। आई विल बी प्राउड दैन, मच प्राउड एज़ वेल। सो एंजॉय योर डे, ऐं उमेदु अथमि सभु तव्हांखे आफ़त सां हूंदो। सो विश यू ऑल बेस्ट फ्रॉम द सनी क्रिस्पी ऐं कोल्ड लंडन। हीअ आहे नज़ारो मुंहिंजे पार्क जो, ॾाढो वॾो पार्क आहे। ॾिसो कहिड़े तरीक़े सां माण्हू पंहिंजी सिहत जो केॾो ख़्यालु था कनि, कीअं रनिंग कनि था वेठा, तव्हांखे नज़र अचे थो अलाए नथो अचे। ऐं हिकिड़ो हाणे हीअ आहे मुंहिंजे घर जे भरिसां पार्क, ॾाढो वसी आहे, 92 एकड़ जो पार्क आहे, जिते मां पंहिंजे मुख़्तलिफ़ टाइम में ईंदो आहियां। कॾहिं सुबुह जो ईंदो आहियां सवेर, त कॾहिं हिकिड़े टाइम ते। सो मूं सोचियो त इहो तव्हांखे ॾेखारे छॾिजे पंहिंजे पाड़े वारो पार्क। सो बहरहाल हैव अ लवली डे, थैंक यू वेरी मच अगेन, एंड वरी कंहिं ॿिए मौक़े जी मुनासिबत सां अची करे तव्हां सां हाल वाल वंडबा। सो एंजॉय योर डे, थैंक यू वेरी मच, बाय बाय बाय।